अस्सलाम वालेकुम। असांजे जेको आहे सिलसिलो सिंधी किताबनि जो हली रहियो हुयो। उन में मां हिकिड़ो पहिरियां वीडियो बि अपलोड करे चुको आहियां। सिंधी किताबनि जो जेको जंहिंमें टॉपिक हुयो आतम कहाणियूं ऐं सवानाए उमिरियूं, उन जा जेके मशहूरु किताब हुया उहे मां हिकिड़े वीडियो में जेके आहिनि सो उहे तव्हां सां शेयर कया। अगरि उहो वीडियो तव्हां न आहे ॾिठो त पहिरियां उहो बि भले ॾिसी वठो, ऐं उन वीडियो जी लिंक जेका आहे मां डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां। ठीकु आहे, उतां तव्हां ॾिसी था सघो। अॼु असां सिंधी जा जेके अहम नाविल आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं ऐं उन्हनि जे किताबनि जे लेखकनि खे बि ॾिसंदासीं। अच्छा, नाविल जेको आहे, अच्छा इन खां पहिरियां जो मां शुरू कयां तव्हां खां हिकिड़ी रिक्वेस्ट, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब कयो। अच्छा, नाविल जेको आहे अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे। अच्छा, हिन में बि कन्फ्यूजन रहंदी आहे माण्हुनि खे त किथे वरी उहे ॿुधंदा आहिनि त इटेलियन वर्ड आहे, ठीकु आहे, किथे ॿुधंदा आहिनि त इहो अंग्रेज़ी जो ॿोली जो लफ़्ज़ु आहे। हाणे इन में थोरी लॉजिक सम्झो। जेको हे नाविल लिखियो पियो न तव्हांजे साम्हूं नाविल, इहो तव्हां अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ु, ठीकु आहे न, ऐं मां बि उहो ई लिखियो आहे त नाविल अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे, ठीकु आहे, इहो आहे। हाणे जेकॾहिं पुछा कई वञे त हे जेको नाविल आहे इहो कहिड़ी लफ़्ज़ मां वरितो वियो आहे, कहिड़े ॿोली जे लफ़्ज़ मां, त पोइ उते थी वेंदो इटेलियन। ऐं इटेलियन जे कहिड़े लफ़्ज़, नोवेला मां वरितलु आहे, ठीकु आहे, सम्झी वियो ट्रिक। अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे कंहिं मां वरितलु आहे, उहो उते थी वेंदो इटेलियन, ठीकु आहे। हाणे इन नाविल जो माना छा आहे, नमूनो या का नई शइ, ठीकु आहे, इहे माना अथसि। ऐं नाविल में जेको आहे ज़िंदगी जो अक्स ॾेखारियल हूंदो आहे, हिकिड़ी वॾी डिघी कहाणी हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं ही कुझु नाविलनि जा जेके आहिनि मां क़िस्म हिते लिखिया आहिनि: वाक़ियाती नाविल, ड्रामाई नाविल, जासूसी नाविल, समाजी नाविल, नफ़्सियाती नाविल, तारीख़ी नाविल, ठीकु आहे। उनखां पोइ सिंधी नाविल जा कुझु दौर आहिनि, इहे बि अहम आहिनि त असांखे ख़बर हुजे। जंहिंमें पहिरियों दौरु आहे 1870 खां 1930 ताईं, ॿियो दौरु आहे 1923 खां 1947 ताईं, टियों दौरु आहे 1947 खां 1990 ताईं, ऐं चोथों दौरु आहे 1990 खां अॼु ताईं, ठीकु आहे। अच्छा, शुरू था कयूं सिंधी नाविलनि जा किताब। इन लिस्ट में जेको पहिरियों नाविल आहे उहो आहे रासीलास। हाणे रासीलास नाविल दीवान उधाराम ऐं साधू नवल राय लिखियो, ऐं हीउ जेको आहे तर्जुमो हुयो डॉक्टर जॉनसन जे नाविल जो तर्जुमो, ठीकु आहे, डॉक्टर जॉनसन जो। ऐं हीउ नाविल सिंधीअ जो पहिरियों नाविल जेको आहे सो उहो सॾिजे थो, ठीकु आहे। उनखां पोइ जेको हीउ ॿिए नंबर ते दिलाराम नाविल लिखियलु आहे, 1888 में शाया थियो। इहो जेको ही जेको रासीलास आहे न, इहो 1880 में अथव, ठीकु आहे, 80 में, हीअ 1880 में, ही 1888 में। पहिरियों तिब्बेज़ाद नाविल हो, असलूको नाविल, यानी पहिरियों तिब्बेज़ाद यानी जेको पाण ठाहियो हुजे, पंहिंजी खिलकियत हुजे, पंहिंजी जेका ईजाद हुजे, यानी कि असलूको नाविल हुजे, त इहो मिर्ज़ा कलीच बेग लिखियो 1888 में। ऐं ॿियो नाविल जेको मिर्ज़ा कलीच बेग लिखियो उहो 1890 में पब्लिश थियो, ज़ीनत नाविल, ठीकु आहे। इहे ॿई हिन जा मिर्ज़ा कलीच बेग जा। उनखां पोइ चोथे नंबर ते आहे तलसुम नाविल, 1891 में शाया थियो। हे साधू हीरानंद जेको आहे सो हिकिड़ो नाविल आहे, टेल्सी मैन जो तर्जुमो कयईं। ऐं हीउ नाविल कंहिंजो लिखियलु आहे, टेल्सी मैन, हीअ आहे सर वॉल्टर स्कॉट, इंग्लिश जेको ब्रिटिश राइटर आहे उनजो जेको आहे सो नाविल जो तर्जुमो हिननि कयो आहे। उनखां पोइ आहे 5 नंबर ते हरदिल अज़ीज़। ही कंहिं नाविल जेको आहे सो कंहिंजो आहे, इहो सीरोमल सागराई जो लिखियलु आहे, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त हरदिल अज़ीज़ खे जेको इनखे ॿियो नालो बि सॾियो वेंदो आहे, जंहिंखे चवंदा आहिनि उर्फ़ हरदिल अज़ीज़ उर्फ़ चंद्रकांता संती, चंद्रकांता संती, इहो नोट करे छॾियो त इहो बि इनखे। उनखां पोइ 2 नाविल आहिनि, ही लालचंद अमर ॾिने जा चौथ जो चंड, भरम जी भलाई, इहे लालचंद अमर ॾिनो जो। 8 नंबर ते वरी 3 नाविल आहिनि जेके काके भेरूमल महरचंद आॾवाणी जा आहिनि। उन में आहे आंध संदरिका, मोहनी बाई ऐं वरियल ऐं नेमत। हे हिन जा साल बि लिखियलु त पब्लिश थिया 1910, 1911, 1915 में, काके भेरूमल जा। अॻिते था हलूं, 11 नंबर ते नाविल नूर जहान जेको 1915 में पब्लिश थियो, इहो डॉक्टर गुरबख्शाणी जो अहम आहे, अक्सर ईंदो आहे सवालनि में, टेस्टुनि में। उनखां पोइ जेके नाविल आहिनि, बिलू खोखरा 1930 में पब्लिश थियो, साहब सिंह शहाणी जो, हे बि इम्पोर्टेंट आहे। उनखां पोइ जहान आरा नाविल आहे। जहान आरा नाविल जेको आहे उहो 1931 में पब्लिश थियो। इहो डॉक्टर अब्दुल रज़ाक मेमण साहब जन जो जेको आहे सो उहो लिखियलु आहे। उनखां पोइ 2 नाविल आहिनि, हिकिड़ो क़ैदी, ॿियो चांदीअ जो चकर, इहे प्रोफेसर राम पंजवाणी जा लिखियलु नाविल आहिनि। उनखां पोइ हीउ ॾिसो, 16 नंबर ते 15, 16 हिते 17 हुजणु खपे हा,
मालेण ग़रीब जो विरसो, इहे ॿई नाविल जेके आहिनि नारायण दास बंबाणी जा लिखियल आहिनि। उन खां पोइ असां वटि आहे ही जेको आहे 4-5 नाविल आहिनि। पढ़ाॾो सोई सॾु, मरण मूसी आव, मुंहिंजी दिलि हेखल वया कुल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मर्ग तर्शना। हाणे इहे जेके 5 नाविल आहिनि इहे सिराजुल हक़ मेमण जा लिखियल आहिनि। ठीकु आहे, सिराजुल हक़ मेमण जा। ठीकु आहे, इहो नोट करे छॾियो। 20 नंबर ते अॾो ही नाविल जेको आहे उहो अख़लाक अंसारी जो लिखियल आहे। उन खां पोइ वरी इहे 3 नाविल नजम अब्बासी जा, बुलंदियूं, तलाश, प्यार कहाणी, इहे कंहिंजियूं नाविल 3 नजम अब्बासी जा। उन खां पोइ वरी ग़ुलाम नबी मुग़ल जा ओड़ाह, धुआंटल रातियूं ऐं रोलाक, ही ॿई इंपॉर्टेंट अथव। इहे कंहिंजा, ग़ुलाम नबी मुग़ल जा। 28 नंबर ते नेठि गूंगे ॻाल्हायो, अमर जलील जो किताबु, ॾाढो बहितरीनु। ऐं इहो अमर जलील साहिब जन हिकु ई नाविल लिखियो आहे, सिर्फ़ु इहो ई। उन खां पोइ ही 4 जेके नाविल आहिनि इहे आगा सलीम जा। ऊंदाही धरतियूं रोशन हथ, जंहिंमें मुअन जे दड़े खां वठी अॼु ताईं जी तारीख़ समाई आहे। रोशनीअ जी तलाश, अणपूरो इंसान, हमा औसत, इहे 4 जेके नाविल आहिनि आगा सलीम जा। ऐं आगा सलीम जो असुलु नालो जेको आहे उहो ख़ालिद सलीम आहे। ठीकु आहे, त हिन वीडियो में एतिरा, इहे काफ़ी न। ऐं असां ॿिए वीडियो में जेके आहिनि सो इन खां अॻिते हलंदासीं। थोरो हिन वीडियो खे 2-3 दफ़ा पढ़ंदो न त तव्हांखे ही जेके आहिनि शयूं इहे यादि ज़हन में अची वेंदियूं। अगरि तव्हांखे हिन मुंहिंजे वीडियो जी या कंहिं बि मुंहिंजे जेके बि वीडियो मुंहिंजा थी चुका आहिनि उन्हनि जी PDF फाइल्स घुरिजनि त उहे तव्हां मूंखे पंहिंजे हिन WhatsApp नंबर ते कॉन्टेक्ट कंदो। ऐं हिकिड़ो पेड ग्रुप आहे जंहिंजी तव्हांखे फीस पे करणी पवंदी, उन में तव्हांखे ऐड कयो वेंदो। ऐं उते जेके बि मुंहिंजा वीडियो थी चुका आहिनि उन्हनि जी बि PDF मिलंदी। ऐं जेके वीडियो मां अॻिते हली करे जेके उहे तव्हां सां शेयर कंदुमि उन जी बि PDF तव्हांखे उते मिलंदी रहंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।